Assalamualaikum dear viewers, असांजे चैनल ते खुशामदीद। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंसेस पारां एडमिशन्स अनाउंस कयूं वयूं आहिनि। ही एडमिशन्स अंडर ग्रेजुएट ऐं डिप्लोमा डिग्री प्रोग्राम्स जे लाइ आहिनि। हिननि एडमिशन्स में मल्टीपल डिग्री प्रोग्राम्स आहिनि, जंहिंमें डॉक्टर ऑफ फार्मेसी आहे, डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी आहे ऐं ॿिया कोर्स वारा जेको आहे बैचलर डिग्री लेवल जा ऐं डिप्लोमा डिग्री लेवल जा प्रोग्राम आहिनि। जेके बि कैंडिडेट्स MBBS ऐं BDS में नथा थी सघनि, हू पंहिंजो कैरियर जेको आहे मेडिकल में चाहिनि था, त उन्हनि जे लाइ ही खोड़ सारियूं अपॉर्चुनिटियूं आहिनि। ही अपॉर्चुनिटियूं हासिल करे हू पंहिंजो मेडिकल में कैरियर ठाहे सघनि था। जेके डिग्री प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में सभिनी खां पहिरियां डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी आहे, डॉक्टर ऑफ फार्मेसी आहे, BS बायोमेडिकल इंजीनियरिंग आहे, BS नर्सिंग आहे, BS फॉरेंसिक सां रिलेटेड मल्टीपल डिपार्टमेंट्स आहिनि, जंहिंमें बायोलॉजी केमिस्ट्री वग़ैरह आहे, BS रेडियोलॉजी टेक्नोलॉजी आहे, BS MLT आहे जंहिंखे मेडिकल लेबोरेटरीज़ टेक्नोलॉजी चयो वेंदो आहे, BS मॉलिक्यूलर बायोलॉजी आहे ऐं ॿिया कुझु जेको आहे डिप्लोमा प्रोग्राम्स आहिनि, जंहिंमें डिप्लोमा इन ऑप्टोमेटिक आहे, डिप्लोमा इन डेंटल टेक्नीशियन आहे, डिप्लोमा इन रिफ्रैक्शनिस्ट आहे, डिप्लोमा इन एंडोस्कोपी आहे, डिप्लोमा इन CT टेक्नोलॉजी आहे, डिप्लोमा इन MRI टेक्नोलॉजी आहे, डिप्लोमा इन ब्लड बैंकिंग आहे। त इहे खोड़ सारा डिपार्टमेंट आहिनि जंहिंमें तव्हां एडमिशन हासिल करे सघो था। इनमें अप्लाई करण जो प्रोसीजर इहो आहे, तव्हां सभिनी खां पहिरियां लम्स जी वेबसाइट ते वेंदा, www.lums.edu.pk, उते ऑनलाइन फॉर्म फिल कंदा ऐं 5000 जो एप्लीकेशन चालान पे कंदा, जेको नॉन रिफंडेबल आहे। हिन जो जेको शेड्यूल आहे उहो डेट ऑफ एंट्री टेस्ट 6 जनवरी 2024 आहे ऐं 27 नवंबर 2023 खां वठी 15 दिसंबर 2023 ताईं तव्हां पंहिंजा फॉर्म फिल करे सघो था। हिननि में जेको एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहो डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी, डॉक्टर ऑफ फार्मेसी, BS बायोमेडिकल इंजीनियरिंग जे लाइ 60% इंटरमीडिएट रिक्वायरमेंट आहे। तव्हांजो जेको HSC जो रिज़ल्ट आयो आहे उन में मिनिमम 60% हुजे ऐं ॿिया जेके बि डिग्री प्रोग्राम्स आहिनि उन्हनि जे लाइ मिनिमम 50% तव्हांजो HSC जो स्कोर हुजे। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंस तरफ़ां जेको आहे एडमिशन्स अनाउंस कयूं वियूं आहिनि। मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।